अगर ये जेके दावा आहिनि अपोज़िशन जी पार्टियुनि जा त नवाज़ लीग वटि 16 MNAs आहिनि, पीपल्स पार्टी वटि 6 आहिनि ऐं 2 हुन वटि आहिनि, त इहे तक़रीबन 24 थी विया। इहे सभु ज़ाहिर PTI जा MNA चवनि पिया त असां राब्ते में आहिनि नवाज़ लीग सां, पीपल्स पार्टी सां ऐं मौलाना फज़ल रहमान सां, त हिननि खे अदम एतमाद लाइ खपनि 10, 9 खपनि पर सेफ साइड 10, 24 थी विया अथनि। त पोइ ही बाक़ी क्यू लीग ऐं हिननि खे छो एतिरी वठवठ हलाए वेठा आहिनि? लेकिन सेफ साइड थियणु चाहींदा हूंदा, वॾे मार्जिन सां फ़ारिग करणु चाहींदा हूंदा इमरान ख़ान खे। ॾिसो, ही 2 ॻाल्हियूं आहिनि। असांजे मुल्क जी जेका माज़ी जी तारीख़ आहे उन में जेके ही छा चइबो आहे त महलाती साज़िशूं जेके थींदियूं आहिनि, पैलेस इंट्रीग्स या महलाती साज़िशूं, तोड़ जोड़, इन मां जेको माज़ी में अगरि पाण 74-75 सालनि जी तारीख़ खणूं पाकिस्तान जी, त उन में ही इक़्तिदारी जेके तोड़ जोड़ जेके ॻाल्हियूं ओचितो ज़ाहिर थींदियूं आहिनि थियूं माज़ी में, उहे त उन्हनि जो त को रिज़ल्ट निकितो। जेके शयूं तमामु घणो मीडिया में अची वेंदियूं हुयूं माज़ी में, उहो उन्हनि मां 95% शयूं फिश थी वेंदियूं हुयूं, 5% पोइ बि हू कामयाबु थी वेंदियूं। लेकिन जीअं मिसाल असांजे मुल्क में ओचितो को मीडिया में ज़िक्र फ़िक्र न हो, ज़ौलक अची मोहम्मद ख़ान जुड़ेजो जी असेंबली डिसमिस करे छॾी, ग़ुलाम हुसैन ख़ान बेनज़ीर साहिबा जी हाणे सुरबाट हूंदा हा, लेकिन हू को वॾो चर्चो न हूंदो उन ॻाल्हि जो। फ़ारूक लगारी जे विच में इख़्तिलाफ़ात बेनज़ीर साहिबा सां हू थी वियो। ओचिती शयूं, मतिलबु जहांगीर करामत आर्मी चीफ हो, हुनखे ओचितो नवाज़ शरीफ़, हाणे ज़ाहिर है जेके उहे सर्कल्स हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी त भई प्राइम मिनिस्टर ऐं आर्मी चीफ जे विच में मामला ठीकु न आहिनि, पर मीडिया एतिरी घटि त अमूमन उहे शयूं असांजे मुल्क में 100 अगरि वाक़िया थिया आहिनि त हुन में 95 वाक़िया उहे को हुनजो रिज़ल्ट आयो आहे जेके ख़ुफ़िया रहियूं, जेके शयूं मंज़र ते अची वियूं, हुन में 5% बि शयूं कारगर न थियूं। हाणे हिते हीअ जेको नो कॉन्फिडेंस जी ॻाल्हि थिए पई, इहे त ज़ाहिर ज़हूर थिए पई, वठा उहे हॉकी जी मैच जी कमेंट्री कंहिं ज़माने में हॉकी जे मैच जी कमेंट्री हलंदी, सलीमुल्ला से कलीमुल्ला, कलीमुल्ला से सलीमुल्ला, फालनी डी में पहुची वियो, कैरेट हो गया अंपायर ने। सो हितां बि मौलाना फज़ल रहमान का आसिफ़ ज़रदारी का नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़ का क्यू लीग का वरी फज़ल रहमान, त हिकिड़ी पूरी कॉमेंट्री हले पई सॼो ॾींहुं टीवी ते, बॉल टू बॉल कमेंट्री जेके चइबो आहे, त हितां खां हिते थियो। पोइ ही मतिलबु तमामु घणो ओपन आहे, हिन को राज़ न आहे, को हिन में ॻुझी ॻाल्हियूं न आहिनि। मीडिया जो दौरु वधीक मीडिया आहे, दावाऊं ज़रियनि वटां दावा अचनि थियूं, 24 मेंबर अची विया आहिनि, बाक़ी बसि। त इहे हिकिड़ो ज़हन में हिकिड़ो ख़्यालु अचे थो त ही एतिरो ओपन करण जो मक़सदु मार्च जे पहिरें सेकेंड वीक में। अच्छा, इहा ॻाल्हि मूं जहिड़े माण्हू बि 3 महीननि खां चई पई त हीअ 3 महीना आया आहिनि, पोइ इमरान ख़ान बि चई छॾी, दुनिया बि चए पई। त चवण जो मक़सदु इहो आहे त इन मां मूंखे हिकिड़ी जेका ॻाल्हि जेका सिर्फ़ु आउं पंहिंजो वहम नथो सम्झां, मूंखे पहिरें ॾींहं खां अंदाज़ो आहे त हिन जो मक़सदु प्रेशर विझणु आहे गवर्नमेंट ते, त कुझु शयूं हू पसे पर्दा मञी वठे। पर लॻे ईअं थो, महसूसु ईअं पियो थिए त शायदि इमरान ख़ान साहिबु उहे ॻाल्हियूं न मञे पियो, ऐं हाणे मञण में देरि थी वई आहे। हाणे अगरि मञण बि चाहे त देरि थी वई आहे। त चवण जो मक़सदु आहे त हिकिड़ी सिचुएशन अहिड़ी क्रिएट थी वई आहे जेको हाणे वाक़ई में लॻे थो त मामिलो जेको बि थियणो आहे उहो ई जेको हाणे फेबररी में बाक़ी थोरा ॾींहं, पोइ मार्च, त हीअ किथे पाण खे हिन महीने जे मतिलबु हफ़्ते सवा में ॻाल्हि बिन्हे चिटी थी वेंदी, मुंहिंजो ख़्यालु आहे त तारीख़ अची वेंदी त कहिड़ी तारीख़ ते ऐं कॾहिं ही नो कॉन्फिडेंस मूव पिया कनि।